नाज़रीन, सिंध जी बहादुरी जी अलामत शहीद सुल्तान दोदो सूमरे जो 708 सालियाने उर्स मुबारक जे 3 ॾींहं वारी तक़रीब बदीन भरिसां रूपा माड़ी ते मुनक़द कयूं वयूं, जिते सिंध जे क़दीमी रांदि मल्ह जा मुक़ाबला थिया ऐं माण्हुनि जी विंदड़ लाइ बाज़ारूं सजायूं वयूं। ॾिसूं था बदीन मां दीदार मल्हा जी ही रिपोर्ट। बदीन सिंध जे बहादुरी जी अलामत शहीद सुल्तान दोदे सूमरे जो 708 सालियानी उर्स मुबारक ऐं टे रोज़ा मेले जूं तक़रीबूं रूपा माड़ी ते मुनक़द कयूं वयूं। मेले में सिंध जी क़दीमी क़ौमी रांदि मल्ह जा मुक़ाबला पिणु थिया ऐं माण्हुनि जी विंदर लाइ बाज़ारूं पिणु सजायूं वयूं। इन मेले में शरीक थींदड़ सरदार सजाद हुसैन सुमरो, सूबाई वज़ीर निसार अहमद खोड़ो, पीपल्स पार्टी अॻवान गुल मोहम्मद जखराणी, एमपीए बदीन हाजी ताज मोहम्मद मरा महरान टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त बिरादरी ओड़ो पाड़ो बदीन शहर सिंध मां हज़ारनि में काफ़िला आया आहिनि। मां सभिनीनि खे मुबारकबाद थो ॾियां, अॻिते बि हिननि खे दावत ॾियां थो, तव्हां महिरबानी करे हर साल उर्स मुबारक ईअं शानदार नमूने सां मल्हाइजो। बाक़ी हाणे मसाइल आहिनि ज़रूरु, लेकिन 0 पॉइंट आहे, इंडिया जो बॉर्डर आहे, हिते सहूलियत सरकारी लेवल ते सहूलियत असांखे न आहे कंहिं शइ जी बि, न बिजली आहे, न रोड आहे, न इंतिज़ामिया का शइ न आहे। असांजा पंहिंजा जेके आहिनि सुमरा हितां जा उहो ई कवर कई वेठा आहिनि था। असां सरकार खे अर्ज़ु कंदासीं महिरबानी करे सुल्तान दोदे जी मज़ार खे औक़ाफ़ खाते में वठो। दोदे सूमरे साहब खे यादि कयूं था, उनजे गुण ॻाईंदा आहियूं, उनजा गुण ॿुधाईंदा आहियूं ऐं ॿियनि खे हिमथूं ॾियाराईंदा आहियूं। हिते अचण जो मक़सदु इहो ई आहे त बिरादरी खे इकठो कजे। सूमरा बिरादरी जेका सिंध में काफ़ी वॾे तादाद में मौजूदु आहे, सिंध त छा पर सॼे मुल्क में मौजूदु आहे। उन्हनि सभिनी खे गॾण जा ही उपाउ जेको सरदार साहब करे थो ऐं उनखे उनजो यकीनन बिरादरीअ में इज़त सां ॾिठो थो वञे। हालांकि शहीद दोदो सूमरो रुगो सूमरनि जो सरवण न आहे, बल्कि सॼे सिंध जो सरवण आहे। हुनजो वॾो तारीख़ी शानदार किरदारु रहियो आहे, वॾो बहादुर, जंहिं ते अॼु बि असां सिंध में फ़ख़ुर सां चवंदा आहियूं। जेकॾहिं पाण में नंढा ॿार बि विढ़दे विढ़दे इहो ॻाल्हि कंदा आहिनि, तूं वरी कहिड़ो दोदो आहे। शहीद सुल्तान दोदे सूमरे साहब जो जेको सालियानो अॼु ॾियारो मल्हायो पियो वञे, हर साल जीअं हिन बार बि सरदार सजाद साहब जेको 10-12 सालनि खां हिन खे प्रोग्राम खे ऐं हिन मेले खे मचाईंदा रहिया आहिनि। ऐं शहीद दोदे जी यादगिरी ही सिर्फ़ु असांजी सुमरा कम्यूनिटी न पर पूरे सिंध जी ऐं सिंध जे माण्हुनि जी ऐं उन्हनि जे सभिनी जी हिकिड़ी सुञाणप आहे। जीअं त तव्हां ख़बर आहे त सुमरा ताज पाकिस्तान मुसलसल 10 सालनि खां ऐं शहीद सुल्तान दोदे सूमरे उर्स मुबारक जो मल्हाए रहियो आहे ऐं उन जी सरवाणी उन शहीद सुल्तान दोदे जो मेलो चेयरमैन सुमरा ताज पाकिस्तान सरदार सजाद हुसैन सुमरो साहब ऐं उनजी टीम हर मुसलसल 10 सालनि खां मेलो लॻाए रही आहे। मां निहायती शुक्रगुज़ार आहियां सरदार सजाद साहब सुमरे जो, जिन अलहमदुलिल्लाह सुल्तान दोदे खान जो जेको मक़बरो आहे उन जी ज़ियारत थी, इन उर्स में शिरकत करण जी सादत भी हासिल थी, मौक़ो भी मिलो दोस्तन समेत। ऐं तमामु वॾी हिकिड़ी जदोजहद आहे सूमरा क़ौम लाइ बि, सिंधी क़ौम लाइ बि ऐं पंहिंजे दोस्तनि लाइ बि, जेको सरदार साहब इहा कोशिशि वरिती आहे, अलहमदुलिल्लाह अल्लाह हिन खे कामयाब करे। संदन चवण हुयो त दोदो सूमरो हिकु बहादुरी सां गॾु पंहिंजे नंगनि ऐं दगनि तां क़ुर्बान थियण जो दर्स ॾेई वियो आहे ऐं असांखे बि पंहिंजे मुल्क जी मालिकी करण जी ज़रूरत आहे। उन मौक़े ते पीपल्स पार्टी अॻवान गुल मोहम्मद जखराणी, जाम नवाज़ उनड़ समेत सुमरा बिरादरी ऐं सिंध ऐं मुल्क जी कुंड कुर्छ मां हज़ारे माण्हू हिन मेले में शिरकत करे हिन सूरे सिंध खे सलाम पेश कयो। कैमरामैन ज़ुबैर पुसो साण दीदार हुसैन मल्ला, महरान टीवी न्यूज़ बदीन।